सिंध एम्प्लॉइज़ अलाइन जे प्लेटफॉर्म तां जेका इहा तहरीक असांजी हले पई अॼु 9 ॾींहं आहे असांजा सरकारी इदारा असांजा स्कूल बिल्कुलु तालाबंदी आहे, बंदि आहे, पढ़ाईअ जो अमल ठप आहे, कलम छॾ हड़ताल आहे। पर असांजे हुकुमराननि खे अञा जूं बि कान थी सुरे, हू अञा निंड में सुता पिया आहिनि। पोइ असीं उन्हनि खे अॼु ॿुधाइण था चाहियूं त हीउ सिंध जो जेको आहे मज़लूम तबिको जेको सरकारी मुलाज़िम इनशाला हीउ अहिड़ो इनक़लाब आणींदो जो तव्हांखे बि लिखण जी जॻह कान मिलंदी। ख़ुदारा हिन मुलाज़िमनि ते उस्तादनि ते रहम कयो, हिननि जा मसइला हल कयो, हिननि जा जेके मुतालबा आहिनि पूरा कयो। जेको हीउ पेंशन पॉलिसी वारो कारो कानून लाथो अथव इन खे ख़तमु कयो। हिननि जा DRA अलाउंस हिननि खे ॾियो, छो जो 3 सूबनि में DRA अलाउंस मिले पियो ऐं हिकु सूबे खे सिंध सूबे कहिड़ो ॾोह कयो आहे। छा असां हिन मुल्क पाकिस्तान जो सूबो असांजो हिसो न आहे छा? बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे इहा अपील थो कयां त या त बिलावल साहिब तोखां ई सैद सगोरो ज़ोर आहे जो तुंहिंजो चवणु नथो वठे, जे तुंहिंजो नथो चवणु वठे त पोइ इहा इंसल्ट कंहिंजी आहे, इहा बेइज़ती कंहिंजी आहे। बरा महिरबानी करे इन खे हाणे वज़ीर अला शिप तां बि हटाए, ईअं न थिए जो तुंहिंजी पार्टीअ जो ई ख़ुदि नुक़सानु पियो करे। हीउ जॾहिं अवाम बिगड़ियो, हीउ उस्ताद मुलाज़िम तबिको बिगड़ियो, 6 तारीख़ कराचीअ जो रुख़ आहे असांजो। इनशाला एसी ताईं असांजो हुते धरणो जारी हूंदो जेसीं ताईं असांजा मुतालबा नथा मंज़ूर थियनि। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट असांजे मुलाज़िमनि ते उस्तादनि ते को बि तशदुद कयो, का लाठी चार्ज कई त असां सॼी सिंध खे जाम करे छॾींदासीं। हीउ सिंध जो मुलाज़िम, हीउ सिंध जो सरकारी उस्ताद, इहे रोड रस्ता बंदि हूंदा, पोइ इहो सॼी सिंध मैदान जंग हूंदी। ऐं आख़िर में पंहिंजे हिन सहाफ़ी भाइरनि जो बि, सोशल मीडिया जे दोस्तनि जो, सहाफ़ी भाइरनि जो बि शुक्र अदा थो कयां त उहे बि असांजी हिन तहरीक में शाना बशाना असां सां गॾु आहिनि ऐं उहे बि असां सां कुल्हो कुल्हे मिलाए असांजो भरपूर साथ पिया ॾियनि। इन में असांजो हिकिड़ो सहाफ़ी एंकर पर्सन मीर इम्तियाज़ जेको कराचीअ में दहशतगर्दनि जे हथां शहीद थी वियो, उन जा क़ातिल अञा गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट खां इहो बि मुतालबो थो कयां त मीर इम्तियाज़ जा क़ातिल गिरफ़्तार करे फिल फौरन उनखे फाही ॾिनी वञे। असां सिंध गवर्नमेंट खां इहो बि मुतालबो आहे असांजो। ऐं असांजो जेको मेन मुतालबो हीउ पेंशन जो जेको रिफॉर्म्स में जेको लागू कयो अथनि इन खे कैंसिल कयो, न त ई सिंध जो मुलाज़िम 6 तारीख़ ते बिलावल हाउस जे अॻियां धमाधम मस्तु कलंदड़ कानून। नारे उस्ताद।